सुजाल में तैलीमी अमल की बहाली और उस्तादन की जायज़ मुतालबन की मञता लाइ रैली कढी वई। प्रेस क्लब सुजाल अॻियां एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। सीनियर उस्ताद निसार मेहमान और रमज़ान बागल की अगवानी में उस्तादन हथ में बैनर और प्ले कार्ड खणी एहतजाज कंदे चयो, सिंध में तैलीम के हथ वठी तबाह कयो पियो वञे। गैर ज़रूरी तौर तैलीमी इदारा बंद करे मासूम शागिर्दनि सां गॾोगॾु नौजवाननि खे तैलीम खां महरूम रखियो पियो वञे। इन्हनि चयो त केतिरा ई स्कूल आहिनि जिते इमारतूं न आहिनि। अक्सर स्कूलनि में उस्तादनि समेत फर्नीचर ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी शदीद खोट आहे। जॾहिं त उस्तादनि जा केतिरा ई जाइज़ मसइला आहिनि, पर सिंध सरकार उन्हनि खे हल करण लाइ संजीदा न आहे। हिननि मुतालबो कयो आहे त हिकदमि तैलीमी इदारा खोले तदरसी अमल बहाल करे उस्तादनि खे रेग्यूलर करे कानून मुताबिक़ तरक़ी ॾेई उस्तादनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। रिपोर्ट उमदाद पठान, शाहीन न्यूज़, सुजावल।